ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾींदा हलूं त रमीज़ राजा पीसीबी चेयरमैन चूंडिजी वियो आहे। रमीज़ राजा बिना मुक़ाबले पीसीबी जो 36हों चेयरमैन चूंडिजी वियो आहे। इहा अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन रमीज़ राजा चूंडिजी वियो आहे। रमीज़ राजा बिना मुक़ाबले ते पीसीबी जो 36हों चेयरमैन चूंडिजी वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। आगाही ॾींदा हलूं त रमीज़ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो नओं चेयरमैन चूंडिजी वियो आहे। इन हवाले सां तव्हां खे इहो बि आगाह कंदा हलूं त रमीज़ राजा बिना मुक़ाबले पीसीबी जो 36हों चेयरमैन चूंडिजी वियो आहे। अहम तरीन ख़बर जे हवाले सां तव्हां खे अपडेट करे रहिया आहियूं। रमीज़ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन चूंडिजी वियो आहे। रमीज़ राजा बिना मुक़ाबले पीसीबी जो 36हों चेयरमैन चूंडिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हां खे अहम ख़बर जे हवाले सां अपडेट करे रहिया आहियूं त रमीज़ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो नओं चेयरमैन चूंडिजी वियो आहे। वधीक इन हवाले सां तव्हां खे इहो बि अपडेट कयूं त रमीज़ राजा बिना मुक़ाबले जे पीसीबी जो 36हों चेयरमैन चूंडिजी वियो आहे।